IG मोटरवे सलमान चौधरी, एडिशनल IG ॾखण रीजन मुनीर अहमद शेख ऐं DIG मोटरवे सिंध मोहम्मद सलीम जे ख़ुसूसी हिदायतुनि बाद सॼे मुल्क वांगुरु सखर सेक्टर में भी योम पाकिस्तान के मौके ते मुख़्तलिफ़ तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं। इन सिलसिले में SP मोटरवे सखर सेक्टर राणा मोहम्मद इस्माइल की निगरानी में सखर सेक्टर के समूरनि ऑफिसनि में क़ुरान ख़्वानी ऐं दुआ जो अहतमाम कयो वियो। मुल्क की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं ऐं वतन सां मुहब्बत जो भरपूर इज़हार कयो वियो। इन मौके ते SP मोटरवे पुलिस सखर सेक्टर राणा मोहम्मद इस्माइल चयो त ज़िंदा क़ौमूं आज़ादी जी जदोजहद में पंहिंजे बुज़ुर्गनि जी लाज़वाल क़ुर्बानीनि खे हमेशह यादि रखंदियूं आहिनि ऐं आज़ादी जी तहरीक जो ॾिहाड़ो भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो आहे। योम पाकिस्तान के मौके ते रानीपुर टोल प्लाज़ा, रोहिड़ी टोल प्लाज़ा, घोटकी टोल प्लाज़ा ऐं उबावड़ो टोल प्लाज़ा ते मोटरवे पुलिस के एहलकारनि सां गॾु नंढड़ा ॿार मोटरवे पुलिस जी ख़ूबसूरत यूनिफॉर्म में मलबूस रोड तां गुज़रंदड़ मोटर गाॾियुनि के ड्राइवरनि खे पाकिस्तानी झंडा ऐं तोहफ़ा पिण ॾिना, जॾहिं त रोड हादसनि के रोकथाम ऐं रोड सेफ्टी बाबति आगाही रोड सेफ्टी पंफलेट पिण विरहाया विया, जंहिं ते मुसाफ़िरनि मोटरवे पुलिस जो शुक्रियो अदा कयो ऐं मोटरवे पुलिस जी वाखाण कई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची